मूंखे त जेको आहे सो पंहिंजे माइटनि खां ख़तरो आहे ऐं अदालत में बि मूं इहो ई ॿुधायो त मूंखे पंहिंजे माइटनि खां ख़तरो आहे। कहिड़ा कहिड़ा माइट आहिनि थोरा उहो सॼा डिस्क्राइब करे ॿुधायो। मुंहिंजो मामा आहे शाह मोहम्मद ऐं मुंहिंजो भाउ आहे शिराज़ अली ऐं उन खां अलावा मुंहिंजा कज़न्स आहिनि काशिफ़ अली आतिफ़ अली। इहो ई त तव्हांखे जेको आहे सो ॿी का बि धमकी कोन ॾींदनि, सिधो तव्हांखे मारींदासीं। तव्हां शादी छो कई आहे? न लॻे ईअं थो त मूंखां अलावा बाक़ी सभिनी खे हक़ आहे शादी करण जो। पाण प्यार जो परणो कयो आहे या तव्हांखे कंहिं प्रेशर विधो या हू तव्हांखे ॿिए कंहिं हंधि ॾियणु पिया चाहिनि, छा इशू हो? न न न न हू मूंखे ॿिए हंधि किथे ॾियणु चाहिनि पिया, न ई मूंखे मुंहिंजे हस्बैंड जे तरफ़ां को प्रेशर आहे या को ज़हनी टॉर्चर आहे, अहिड़ो कुझु बि कोन्हे को। ऐं मां पंहिंजो पाण पसंदि सां शादी कई आहे, राज़ ख़ुशी सां। ऐं मूं पंहिंजी मदर खे पंहिंजी फैमिली खे न त इलाही दफ़ा चयो बि, पोइ बि उन्हनि मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी। ऐं ॿियो इहो चवंदसि कुझु माण्हुनि जे लाइ जेके नेगेटिव सोचनि था त तव्हांखे जॾहिं कंहिंजी पर्सनल लाइफ जी ख़बर न हुजे त प्लीज़ उन ते न ॻाल्हायो, छो जो सभु कंहिंजी पंहिंजी पर्सनल लाइफ आहे। मुंहिंजे घर जी मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे घर में छा हुयो छा न हुयो, सो इन जे करे प्लीज़ अहिड़ो नेगेटिव न सोचो, जीअण ॾियो सभु कंहिंखे ऐं सभु कंहिंखे जीअण जो हक़ बि आहे। जी बिल्कुलु, हिते तव्हां मौजूदु जेको आहे सभा साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुनजो चवणु आहे त मूंखे पंहिंजे माइटनि घर वारनि मां ख़तरो हुयो, जंहिंखां पोइ अदालत में अॼु इहो बयान बि ॾिनो आहे, जंहिं ते अदालत पारां जेको आहे SHO जामशोरो, SHO मोरो ऐं उनखां अलावा SHO दादू खे जेको आहे डायरेक्शन ॾिनी आहे त हिननि खे जेको आहे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जेके लाॻापियल धुरियूं हिननि खे धमकाए रहियूं आहिनि उन्हनि खां तहफ़ुज़ ॾेई इन्हनि खे जेको आहे प्रोटेक्शन ॾिनी वञे। त ईंदड़ जेका ॿुधणी आहे उहा 16 तारीख़ ताईं रखी वई आहे। कैमरामैन शफ़ात मोहाणी सां गॾु इमाम अली भलाई, KTN न्यूज़, हैदराबाद।